बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी, ॿरी जिन बारी ऐं न जीअंदी उनरी। न की खणनि पाण सी, न को साणनि पाण, अहिड़ो जिन उञाण ऐं न जीअंदी उनरी। कदम कापड़ियुनि जा लॻा में लाहूत, जनी सी याकूत ऐं न जीअंदी उनरी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभिनी खां अॻु में आउं मुबारकबाद ॾियां थो पंहिंजे पाण खे, जो अॼु हिते अहिड़ी स्टेज ते अची बीठो आहियां। न त मुंहिंजी न को अहिड़ी का हैसियत आहे, न को मूं में का एॾी हिमत आहे। ऐं इहे मुंहिंजनि दोस्तनि जा मूं ते महिरबानियूं आहिनि। ख़ासि करे साईं सदर सामी साहिबु आहे, हबीब साजिद आहे, साईं वहीद अंसारी साहिबु आहे। मूंखे उन्हनि हिमत ऐं हौसलो ॾेई हिते पहुचायो आहे। ऐं मूंखे यादि आहे उन ॾींहुं साईं सदर सामी ऐं वेठासीं, साईं डॉक्टर खादिम मंगी साहिब खे फ़ोन करे थी अयाज़ जो नालो लिख। अयाज़ कहिड़ो, पब्लिक स्कूल वारो? हा पब्लिक स्कूल वारो, नालो मुंहिंजो लिखाए। ख़ैर वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां मुंहिंजो नालो लिखाए हिते आयासीं, मुंहिंजी इज़त आई आहे ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी। उनखां बि वॾी महिरबानी ऐं दाद जे लाइक़ु आहिनि डॉक्टर बदर हुजण साहिबु, डॉक्टर खादिम मंगी साहिबु, अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़िन वारा जिन हीउ लेक्चर जो सिलसिलो शुरू कयो आहे, ऐं डॉक्टर मुमताज़ बुखारी ऐं आर्ट काउंसिल, सभिनी जी वॾी महिरबानी। तव्हां हिते जेके मूंखे ॿुधण आया आहियो, जिन जे साम्हूं अॼु आउं बीठो आहियां, सभिनी जी वॾी महिरबानी। अॼु असां जंहिं सुर ते थोरी आउं ॻाल्हि ॿोल कंदुसि उहा आहे सुर रामकली। हाणे हीअ जेका ॻाल्हि ॿोल आहे, हीअ न का तहक़ीक़ी ॻाल्हि ॿोल आहे, न ई का हतमी आहे। बसि रामकली खे मूं जीअं सम्झो आहे थोरो इहो आउं ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। छो त मूंखां अॻु में बि हिते जेके बि दोस्त लेक्चर ॾेई विया आहिनि गुज़िरियल हफ़्तनि में, उहे सभई इहो ई चवंदा आहिनि त साईं असां त भिटाई जा शागिर्द आहियूं। ऐं सची ॿुधायां, जेकॾहिं उहे भिटाई जा शागिर्द आहिनि, आउं त शागिर्दनि जो शागिर्द बि शायदि मस हुजां। बहरहाल हाणे मौक़ो मिलियो आहे त इनशाला सुर रामकली डॉक्टर बलोच साहिब जे रिसाले में 25 नंबर सुर आहे। ऐं बलोच साहिब जे मुताबिक़ हिन में कुल 7 दास्तान आहिनि, उन्हनि में 9 वायूं ऐं 199 बैत आहिनि। वरी जेकॾहिं असां डॉक्टर बाने खान शेख जो रिसालो खोलियूं त उन में 13 दास्तान, 23 वायूं ऐं 347 बैत आहिनि। अहिड़ी मुख़्तलिफ़ आलमनि मुख़्तलिफ़ गानेटो यानी मुख़्तलिफ़ तादाद पेश कयो आहे। रामकली हिकु हिंदुस्तानी रागणी जो नालो आहे, जेका राति जे पोएं पहर ॻाइजे थी। रामकली जी जेका माना असांखे सम्झ में अचे थी उहा आहे राम जी गली, राम जी वाट, ख़ुदा जी वाट, ख़ुदा जो रस्तो, सिधो रस्तो, नेक रस्तो, या अहिड़ी राह जेका असांखे कामयाबी ॾांहुं वठी वञे, इहा आहे रामकली। बाक़ी लफ़्ज़ी माना जेका आहे रामकली, जेकॾहिं असां शाइरी पढ़ूं त उहा आहे जोगियुनि जूं ॻाल्हियूं, सामियुनि जूं ॻाल्हियूं, सामियुनि जो ज़िक्र वग़ैरह। रामकली जॾहिं असां पढ़ूं त जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हर सुर में को न को पैगाम ॾिए थो, लाज़मी आहे रामकली में बि को पैगाम आहे। असांखे ॾिसणो इहो आहे त साईं जो भिटाई साहिब जो पैगाम आहे कहिड़ो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुख़्तलिफ़ सुरनि में मुख़्तलिफ़ किरदारनि जे ज़रिए असांखे पैगाम ॾिनो आहे। किथे मारवी आहे, किथे ससुई आहे, किथे सोहणी आहे। रामकली में जेका शाह साहिब जी चूंड आहे उहे आहिनि जोगी, सामी, कापड़ी। जोगी इन करे जो आउं सम्झां थो त रामकली सुर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेकॾहिं पसंदीदा तरीन सुर आहे, या उनजो पसंदीदा सुर आहे, या जोगी उनजा पसंदीदा किरदार आहिनि, त इन ॻाल्हि में को वधाउ कोन्हे। छो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पाण बि तारिक हुयो ऐं पाण बि घर घाट छॾे सॼो मुल्क या सिंध या तमामु घणा इलाइक़ा घुमंदो, हिंगलाज ताईं बि वियो, काफ़ी इलाइक़ा घुमंदो फिरंदो रहियो, सैलानी हुयो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घुमी फिरी मुख़्तलिफ़ मुशाहिदा करे ऐं असांखे पैगाम ॾिनई। उनमें जेके जोगियुनि जा पंथ आहिनि, जोगियुनि जा जेके तीरथ आहिनि, जेके उनजा आस्थान आहिनि, सभई उहे ॾिसी उन्हनि जो असांखे पैगाम ॾियण जी, उन्हनि जे ज़रिए असांखे पैगाम ॾियण जी कोशिशि कयईं।
जहिड़ी रीति असां इंसान कुझु हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ नज़र अचूं था के शीदी आहिनि के हबशी आहिनि के एशियाई आहिनि के यूरोपी आहिनि के अंग्रेज़ आहिनि के अछा आहिनि के गोरा आहिनि के अरबी आहिनि के अजमी आहिनि। अहिड़ी रीति शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जोगियुनि खे बि मुख़्तलिफ़ नालनि सां उन्हनि जे मुख़्तलिफ़ किरदारनि सां उन्हनि जे मुख़्तलिफ़ सूरतनि सां यादि कयो आहे। किथे उन्हनि खे चए थो जोगी, किथे आदेसी, बाबू, बनवासी, बैरागी, जोगी, खाकी, रामकली, सामी, खाहोड़ी, लाहौती, महेशी, नाबूदी, नारी, नागा, नूरी, केतिरा ई तक़रीबन 100 खनि मुख़्तलिफ़ हिननि जा सिफ़ाती नाला शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पेश कया आहिनि। जीअं लतीफ़ साईं जा ॿिया सुर आहिनि, सभिनी में को न को पैगाम आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी घणनि सुरनि में वॾे में वॾो पैगाम आहे, जुस्तजू, ॻोल्हा, कोशिश। उनमें सुर ससुई जा बि तक़रीबन 5 सुर आहिनि उनमें, जंहिंमें ससुई, जंहिंमें जुस्तजू, जदोजहद, ॻोल्हा। अहिड़ी रीति रामकली में बि ॻोल्हा आहे। जुस्तजू जो वॾो पैगाम आहे, पर रामकली जी ॻोल्हा का आम ॻोल्हा कोन्हे। जहिड़ी रीति कुझु ॿियनि सुरनि में भिटाई साहिबु मादी शयुनि जो ज़िक्र कयो आहे, जीअं हीरा, जवाहर, मोती। मादी शयूं बि इंतिहाई क़ीमती हुजनि थियूं, इंसान जी ज़िंदगी सां लागू आहिनि मादी शयूं, उनखां सवाइ नथो रही सघे इंसानु। पर जेको पैगाम, जेका ॻोल्हा हिन में आहे, रामकली में आहे, उहा ख़ासि करे मादी शयुनि जी कोन्हे, उहा आहे कामयाबी जी ॻोल्हा। ऐं उहे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खां सवाइ इंसान ज़ात रही नथी सघे, इंसान ज़ात जो बकाउ कोन्हे जिन शयुनि खां सवाइ, उन जी ॻोल्हा आहे रामकली में। ऐं इहा का अहिड़ी विथ आहे जंहिंखां सवाइ ज़िंदगी में गुज़ारो नामुमकिन आहे। हाणे बलोच साहिब जो जेको रामकली सुर आहे, जेको बलोच साहिब जे रिसाले में, उनजे पहिरें दास्तान में कुल 43 बैत आहिनि। उन्हनि 43 ई बैतनि जे आख़िर में हिकु ॻाल्हि सभिनी में साॻी आहे, उहा आहे आऊं न जींदी उनरी। मतिलबु भिटाई साहिबु अल ऐलान एतिरनि बैतनि में चयो आहे, आऊं न जींदी उनरी। इन जो मतिलबु आहे त इहा का अहिड़ी शइ आहे जंहिंखां सवाइ गुज़ारो मुमकिन आहे ई कोन। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी, बरी जिन ॿारी, आऊं न जींदी उनरी। सभ खां पहिरियां जोगीअड़ा, भिटाई साहिबु जोगी छो कोन चयो? जोगी जहान में नूरी ऐं नारी ईअं न चयो अथसि, चयो अथसि जोगीअड़ा। जोगीअड़ा माना अड़ा मतिलबु असां इस्म तस्गीर या कंहिं शइ जी सिफ़त तस्गीर कंदा आहियूं प्यार मां, मोहबत मां। जीअं असां कॾहिं बि कारो तितर न चवंदा आहियूं, असां कारो तितर चवंदा आहियूं, बगड़ो तितर चवंदा आहियूं। कारो तितर, बगो तितर न आहे। अब ही माण्हू भूरो न, भूरड़ो, ठीकु आहे, नंढड़ो। सो इहा जेका ड़ो आहे न, इहा उनजी मोहबत जी निशानी आहे। जोगियुनि सां जेका उनजी मोहबत आहे भिटाई साहिब जी, उनमें भिटाई साहिबु चए थो जोगीअड़ा। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी। दुनिया में, जहान में केतिरनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा चङाई वारा, नूरी, फ़रिश्तनि जूं सिफ़तूं रखंदड़। हिकिड़ा नारी यानी बाह वारा, जेके शैतानी सिफ़तूं रखंदड़। अहिड़े क़िस्म जा हर क़िस्म जूं सिफ़तूं माण्हू रखनि था। ऐं हिकिड़ा भलाई वारा, ॿिया बुराई वारा। पर भिटाई साहिबु चए थो त ॿरी जिन ॿारी। हाणे उहो ॿरी जिन ॿारी छा आहे? हिते नंढिड़ो मिसाल ॾियां, माचिस जी तीली। जेकॾहिं कंहिंजे घर में माचिस जी तीली न हुजे त उनजी मानी कीअं पचंदी, उनजी भाॼी कीअं पचंदी, उनजा चांवर कीअं पचंदा, इहो थोरो सोचे ॾिसे माण्हू। त असां चवंदा बाबा मानी कीअं पचंदी आहे? मानी अटे सां पचंदी आहे, कणिक सां पचंदी आहे, चांवरनि सां पचंदी आहे, सभु शइ मौजूदु हुजे। माचिस जी तीली न हुजे, मानी न पचंदी। माचिस जी तीली सां कमु केतिरी देरि थी अचे? 2 सेकेंड, वधि में वधि 2 सेकेंड, उनखां पोइ उछले छॾियो। हाणे जेकॾहिं उछलियल तीलियूं ऐं 1000 तीलियूं खणी जी तव्हांखे ॾियां, मूंखे 1000 तीलियूं वठो, 20 रुपया ॾियो, केरु कोन ॾींदो। पर जेको हू कमु करे वई तीली, उहो कमु जो आहे। अहिड़ी तरह सां ॿरी जिन ॿारी, माण्हुनि जे लाइ चए थो ॿरी जिन ॿारी। उहे जेके पंहिंजो पाण खे सख़्तियूं ॾेई या महिनत करे ऐं वॾा कमु करे विया, माण्हुनि जे लाइ रस्ता साफ़ करे विया, माण्हुनि खे का राह ॾेखारे विया ऐं माण्हुनि खे सवां रस्ता ॾेखारे विया, कंहिं अमल जे लाइ तयारु करे विया, उन्हनि खां सवाइ ज़िंदगी में गुज़ारो मुमकिन कोन्हे। हाणे जेको हिकिड़ो भिटाई चए थो आऊं न जींदी उनरी, आऊं, भिटाई आऊं लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। माना हाणे इन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़ाहिर थिए थी, भिटाई रुॻो पंहिंजे लाइ चयो, आऊं कोन थी जी सघां। पर भिटाई को इनफ़रादियत पसंदि कोन्हे। भिटाई पंहिंजे लाइ नथो चए। जेकॾहिं भिटाई आऊं चयो आहे, जिते भिटाई नथो जी सघे, इन जो मतिलबु आहे आऊं बि नथो जी सघां, तव्हां बि नथा जी सघो, इंसान ज़ात उनखां सवाइ नथी जी सघे। भिटाई जो पैगाम इहो आहे त इंसान ज़ात उनखां सवाइ नथी जी सघे।
अहिड़ी त सम्झो त किशन चंद बेवस जो बैत आहे, जली जे ॿियनि खे सहाओ ॾियनि था, लखे घोर थियनि था, पतंगा थियनि था। हाणे उहे जोगी आहिनि जेके ॿरिया, रोशन थिया, सड़ी विया, पची पंजरी नेस ताईं नाबूद थी विया, पर ॿियनि खे रोशनी ॾेई विया, इल्म में अमल जो राहूं खोलियाऊं, तहक़ीक़ खोजना जा दरवाज़ा खोले विया, ॿियनि जा ॾुख तकलीफ़ूं सम्झी उन्हनि खे सम्झाए विया, उन्हनि लाइ आसानियूं पैदा करे विया, उन्हनि लाइ दग लाए विया। ही दुनिया ऐं उनजो समूरो सिरिश्तो इंसान ज़ात सां ॿधल आहे। इंसान ज़ात ई दुनिया जो महवर आहे। इंसान ज़ात खे जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त इंसान ई सॼी दुनिया जो महवर आहे, दुनिया असांजी बहितर थी पए, अञा भली थी पए। हाणे असांखे जोगियुनि जा उहे किरदार या त ॾिसणा आहिनि या पंहिंजे पाण में पैदा करणा आहिनि त जीअं असांजो समाजी कारवंवार ऐं सिरिश्तो हली सघे। कशे काछोटी नांगन ॿधी नींहं जी, सुख न सुता कॾहिं लाहे लांगोटी, जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, तिनी जी चोटी पूरब थींदी पधरी। कशे काछोटी, काछोटी कछो ॿधण, लंगोट ॿधण, हुन छिके ॿधी, कशे माना छिकण, काबू करण, ऐं हिन मां ॿियो अंदाज़ो इहो लॻाए थो त माप करणु, जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी, उनखां वधीक न। हाणे जेके ही नांगा जेके आहिनि, नांगो माना उघाड़ो बेपरदे, हाणे नांगा जेके आहिनि उहो बि हिकिड़ो वॾो फ़लसफ़ो आहे भिटाई जो। कशे काछोटी नांगन ॿधी नींहं जी, मतिलबु जेके भिटाई जा इहे नांगा हुआ उन्हनि एतिरो कपिड़ो पंहिंजे जिस्म ते ॿधो सिर्फ़ु ओघड़ ढकिजी वञे, ॿी उन्हनि खे ज़रूरत ई कोन पेश आई। नींहं, उनजो नींहं आहे, उनजो मक़सदु आहे, जंहिं मक़सद ते उहे हलनि था ऐं जंहिं मंज़िल जो उहे तयन कनि था, उन जे लाइ उन्हनि काछोटी इहा ॿधी आहे। इन्हनि सिटनि में असांखे भिटाई साहिबु इहो सम्झाइण जी कोशिशि कई आहे त उहे माण्हू जिन पंहिंजो मक़सदु मुक़ररु करे पंहिंजी मंज़िल जो तयन करे सिर्फ़ु ओतिरो पाण सां खयो जेतिरी ज़रूरत हुई, ॿियो कुझु बि न, बेलोस थी करे पंहिंजूं ख़्वाहिशूं तर्क करे पंहिंजे मक़सद जा सचा पचा आशिक़ थी ज़माने जे पाबंदियुनि जी का बि परवाह न कयाऊं, ज़माने जे पाबंदियुनि खां आज़ादु। नांगा माना ज़माने जे पाबंदियुनि खां आज़ादु। नांगे जी हिकिड़ी ॿी बि वसफ़ आहे भिटाई वटि, उहा इहा आहे जो जेका शइ अंदरि में आहे ॿाहिरि बि ओढ़ो, अंदरि वारी शइ बि न लिकायूं। ईअं न चयूं वॾो को अकुलमंद आहियां, ऐं वॾो होशियारु आहियां, वॾो इल्मु वारो आहियां, ऐं वॾी ज़ात वारो आहियां, वॾी पैसे वारो आहियां, वॾे क़द वारो, कुझु बि न। जेका शइ अंदरि उहा ॿाहिरि नांगो, इहो बि आहे भिटाई जो। उहे दुनियावी ऐं समाजी पाबंदियुनि खां आज़ादु थी, हर शइ खां आज़ादु थी, कुझु बि न लिकायूं। सुख न सुता कॾहिं लाहे लांगोटी, मतिलबु उहे जंहिं पंध ते हली पिया उनखां पोइ मुंहुं न मोड़ियाऊं, का सुस्ती न कयाऊं। सुस्ती त उन्हनि जे वेझे खां बि न लॻी, ईअं सम्झो। न ई उन्हनि का सुम्हण जी कोशिशि कई, जेका लांगोटी हुननि छिके ॿधी हुई उहा उन्हनि कॾहिं खोली बि न, बसि उहा ई उन्हनि खे ॿधल रही। इन्हनि मां ज़ाहिर थिए थो त उहे पंहिंजे इरादनि ते अटल हुआ। जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, इहा सभिनी खे ख़बर आहे। इंसानु जहिड़ो हथे ख़ाली पैदा थिए थो, ओड़ो हथे ख़ाली वापसि वञे थो। ऐं उन जे विच में के अहिड़ा आहिनि जेके पंहिंजनि ख़्वाहिशनि में क़ैद थी भटकी बि वञनि था, पर भिटाई जा जेके जोगी आहिनि उहे ईअं नथा कनि। उन्हनि खे ख़बर बि आहे असां हथे ख़ाली वेंदासीं, पोइ बि उहे एॾा कमु करे था वञनि, ज़माने खे रोशनी ॾेई था वञनि ऐं इरादे ते अटल था रहनि। हिकिड़ो मिसाल असां वठूं नेल्सन मंडेला जो। नेल्सन मंडेला तक़रीबन 27 साल जेल में हुयो, ऐं जेल में बि हू तॾहिं हूंदो जॾहिं हू बालिग़ थियो हूंदो, 18-20 सालनि जो थियो हूंदो। उनखां पोइ जेल लागू थींदी आहे। ईअं बि कोन्हे को 10 सालनि जी उमिरि में, जेकॾहिं 18 सालनि जी उमिरि में हू जेल वियो, 27 साल ॿिया, तॾहिं बि उमिरि पूरी थी वई। पर हू जॾहिं आख़िरी दफ़ो जेल मां आज़ादु थियो त उनजी उमिरि हुई 72 साल। हाणे नेल्सन मंडेला खे घुर्बो टोपी पाए तस्बीह खणी वञी कंहिं कुंड में वेही रहे हा, पर हुन ईअं न कयो। जेल मां निकितो, साॻी पंहिंजी किरत खे लॻो ऐं हिमत कयई, पंहिंजी जेका उनजी क़ौम हुई उनखे हक़ु वठी ॾिनई, उनखे आज़ादी वठी ॾिनई। हिकिड़ो कुंभर हूंदो, जेल में पियो हूंदो, चवंदो इथो छुटां मिटी कुटां। उनजी किरत अहिड़ी आहे त हाणे आज़ादु थिए त पंहिंजे कम खे लॻी वञे न। सो इहे जिते बि उन्हनि खे मौक़ो मिले थो पंहिंजो कमु शुरू करे था ॾियनि। जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, मतिलबु उहे मुंड खां पिछाड़ी ताईं हिकु जहिड़ा रहिया, विच में पंहिंजो रस्तो न भटकिया। जेका ॻाल्हि जंहिं मक़सद ते हू क़ाइमु हो, उन मक़सद ते ई क़ाइमु रहिया। ऐं
उन में उन दौरान ज़िंदगी में उन्हनि सां छा बि थियो। हिकिड़ो ॿियो नंढिड़ो मिसाल आहे एडिसन जो। एडिसन रेलगाड़ी जे कंहिं दॿे में तजुर्बा कंदो हुनजी लेबॉरेटरी में हुनखे का बाह लॻी, हुनजा सभु सामान केमिकल जेके हुआ सभु खणी उछले छॾियऊं। रोई रड़ी वञी वेही रहिया घर, न हुन ईअं न कयो, लॻो रहियो। चवनि था त बल्ब ईजाद करण में 1000 दफ़ा फेल थियो, 1000 दफ़ा या 100 दफ़ा, ठीकु आहे न, नाकाम थियो, पर बल्ब ठाही, बल्ब ठाहे पूरी दुनिया खे रोशन करे वियो। ऐं चवनि था 1000 खां मथे ईजादूं कई, 1000 कई या जेकियूं बि कई, मतिलबु हिकु अहिड़ी शइ असांखे ॾेई वियो जंहिंखां सवाइ हींअर सॼी दुनिया रोशन आहे। त उनजो जेकॾहिं असां पटको ॿुधायूं त एडिसन जे मथे ते अचे थो उनजो पटको। ऐं असां जेकॾहिं बल्ब ठाहे दुनिया खे रोशन नथा करे सघूं, भिटाई जो इहो पैगाम सम्झी हर को पंहिंजे पाण खे रोशन असां करे छॾियूं। हिकु हिकु माण्हू पंहिंजे पाण खे रोशन करे त बि दुनिया में रोशनी आहे, हूंदा कोन थींदी। तनी जी चोटी पूरब थींदी पधरी। असां कचहरी में वेठा हुआसीं, साईं वहीद बि वेठो हुयो 2-3 ॾींहं अॻु में, त ईअं ई ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिती त जेके अॼु असांजी गली में कंहिं घटी में शहर जी कंहिं कुंड ते LED बल्ब वठंदा आहिनि पुराणा सड़ियल, उनखे वरी रिपेयर करे वरी ॿारे ॾींदा आहिनि, एडिसन खे हिनजी ख़बर ई कोन हुई। ठीकु आहे, एडिसन एॾो माहिर हुयो ई कोन जेतिरो असांजी गली वारो जेको इलेक्ट्रिशियन आहे उहो माहिर आहे। पर ॻाल्हि हीअ आहे जो हिनजो मुंड एडिसन जो कढियल आहे, रस्तो उनजो ॾिनल आहे असांखे। ऐं उन जे रस्ते ते इहे पहिरियां बल्ब थियो, पोइ ट्यूबलाइटूं थियूं, पोइ LED थिया, पोइ अलाए छा छा थी विया। रस्तो उनजो ई आहे, सॼी रहनुमाई उन जे इन ते हले पई असांजी। ऐं तनी जी चोटी पूरब थींदी पधरी। उहा जेका एडिसन पंहिंजो कमु कयो, हाणे उहा अॻिते वधे पई, उनजी चोटी अञा ताईं पधरी थिए पई। मतिलबु जेको बि माण्हू कमु कंदो पंहिंजी ज़िंदगी में, ईअं न आहे जो उनजी ज़िंदगी में ई उनजो नतीजो ॾिसे, उहो अॻिते हलंदो रहंदो, अॻिते उन मां ॿिया फ़ाइदा वठंदा रहंदा, उहे कम हलंदा रहंदा। इहा आहे साबित क़दमी। असां वटि ज़िंदा मिसाल, हाणोका मिसाल मौजूदु आहिनि। प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी, अब्दुल सत्तार ईदी, डॉक्टर अदीबुल हसन रिज़वी। हाणे हिननि जेके कमु कया उहे खणी कोन विया पाण सां गॾु, कुझु बि कोन खणी विया, उहे क़बर में हलिया विया। पर हिन जो जेको कमु आहे उहो अॼु असांखे कमु ॾिए पियो। इहा पूरब आहे, पूरब ईंदड़ वक़्तु आहे हिननि जो। हा, डॉक्टर अदीबुल हसन रिज़वी हयात आहे, बाक़ी हू ॿ विया हलिया। हा, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, तव्हांजी महिरबानी। मतिलबु चवण जो त उन्हनि जेके ज़िंदगी में कमु कया उहे अॻिते हलंदा रहंदा, मुस्तक़बिल में बि असांखे फ़ाइदो ॾींदा रहंदा, मुआशरे खे फ़ाइदो ॾींदा रहंदा। लुंग कढियाऊं लांग मोटी कननि मसो, इस्लामा अॻे हुई सा ॿुधाऊं बांग, सामी छॾे सांग गॾिया गोरखनाथ खे। उहे जोगी जेके पंहिंजे मक़सद ते अटल रहिया, ओघड़ ढकण ख़ातिर रुगो बसि अंगोछो या लंगोट ॿधाऊं या कछो ॿधाऊं, ॿी कंहिं शइ जी ज़रूरत ई महसूसु न कयूं। उन्हनि खे न को त वुज़ू जो फ़िक्र आहे, न को कंहिं ॿी शइ जो फ़िक्र आहे। इस्लामा अॻे हुई सा ॿुधाऊं बांग, ही का मसीत वारी बांग कोन्हे। बांग घणियूं हूंदियूं आहिनि, कुकड़ जी बि बांग हूंदी आहे, हिन का कुकड़ वारी बांग बि कोन ॿुधी, इस्लाम खां अॻे उहा हुई। पर ही बांग उहा आहे जंहिंखां सवाइ इंसानु ज़िंदा नथो रही सघे। इंसान जे ज़िंदा रहण जो कुझु शयूं आहिनि, माण्हू साह खणे, माण्हू खाधो खाए, माण्हू जेके बि कुझु अहिड़ियूं ज़रूरी शयूं आहिनि, उहे इस्लाम या कंहिं बि अक़ीदे सां उहे ॿधल कोन्हे। ही उहे शयूं आहिनि, उन्हनि जे बारे में चए थो, जा इस्लाम मां अॻे हुई। जीअं इंसानु पैदा थियो त कुझु शयूं इंसान सां लागू थी वियूं, उनमें इस्लाम कोन हो, ॿिया अक़ीदा कोन हुआ, अक़ीदा बाद में ज़रूरत पैदा थींदा विया, अलाह साईं ॾींदो हुयो सभिनी खे। पर ही उहे शयूं आहिनि जेके इंसान जी ज़िंदगी सां लागू आहिनि, जिन खां सवाइ इंसानु ज़िंदा रही ई नथो सघे। ही उहे बांग आहे जेका ॿुधाऊं बांग, मतिलबु निज पिज इंसानियत जे लाइ, जेके असांजो निज पिज इंसानियत, ही उहा शइ आहे। सामी छॾे सांग गॾिया गोरखनाथ खे। जेके शयूं हुननि जी कारगुज़ारी में रंडक विझनि थियूं, उनखे ॾाढो अचण ई कोन ॾिनो। उन्हनि सभिनी जो सांगुल आहे, असली रूप में अची वञी गोरखनाथ यानी पंहिंजी मंज़िल माणियऊं। रूह में रहियुनि राम बहर ॿोलिनि की ॿियो, रूह में रहियुनि राम बहर ॿोलिनि की ॿियो, प्याला पुर करे जोप पीताऊं जाम, तंहिंखां पोइ तमामु तिन तकिया ताके छॾिया। उन्हनि जोगियुनि जे मन में मालिक जो ई ज़िक्र फ़िक्र हूंदो आहे, अंदर में जेका ॻाल्हि हूंदी आहे बसि उन ते ई हू लॻा रहंदा आहिनि। ॿाहिरि बाप न कढंदा आहिनि, असां छा पिया करियूं, कंहिंखे औंत न ॾींदा आहिनि पंहिंजे अंदर जो। ऐं ॿाहिरि जेका शइ हूंदी आहे उहा साॻी न हूंदी आहे। प्याला पुर करे, उन जे करे उहे कामयाबी जा प्याला, कामयाबु थी ख़ुशियूं मल्हायऊं। तंहिंखां पोइ तमामु तिन तकिया ताके छॾिया। जॾहिं कामयाबु थी विया, उन्हनि जा कम थी विया,
उहे ईअं सम्झो त पोइ उन्हनि खे कंहिं बि आस्थाने जी घुर्ज न रही। उन आस्थाना सभु बंदि करे छॾिया, उतां हलिया विया। नांगा नानीअ हलिया हिंगला जा हली, देखी तिन द्वारका महेशन मली, अगह जिन अली आऊं न जीअंदी उनरी। नांगनि जी ॻाल्हि असांखे सम्झ में अची वई, घणो ज़िक्र थी वियो। नानी हलिया, नानी नानी हुननि जी मूर्ति आहे जेका हिंगलाज में, पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवाना थिया। ऐं उन्हनि कंहिं बि अक़ीदे अकुल सियाणप चालाकी जो लिबास न पातऊं, पंहिंजे अंदर खे न लिकायऊं। जेकॾहिं अहिड़नि माण्हुनि में असां ॾिसूं त हिकिड़ो डॉक्टर मोहम्मद यूनुस बांग्लादेश जो, उन छा कयो, उन पैसे वारो हुयो, माण्हुनि खे कर्ज़ु ॾियणु शुरू कयो, हज़ार रुपयो कर्ज़ु। उन जे बदिले में उन्हनि माण्हुनि खां न शनाख़ती कार्ड जी कापी वरिती, न उन्हनि खां को दस्तावेज़ वरितो, न इहो। असांजे मुल्क में छा थींदो आहे, जेकॾहिं कंहिंखे को माण्हू कर्ज़ु वठंदो आहे बैंक जो, लख रुपया कर्ज़ु खपे, त उनखे घटि में घटि करोड़ रुपए जी साबिती ॾियणी पवंदी आहे। मूं वटि करोड़ रुपया आहिनि, करोड़ रुपए जी मूं वटि मिल्कियत आहे, पोइ मूंखे लख रुपया ॾियो उधारा। उते हुन ईअं कोन कयो, हुन ज़ामिन बि कोन वरिता। चई बाबा तव्हां ईमानदार आहियो, मूंखे ख़बर आहे तव्हां वापसि लाहे ॾींदा। ऐं उन तय करे छॾियो, माण्हू वापसि न बि ॾियनि त मूंखे परवाह कोन्हे, ऐं माण्हू वापसि ॾियणु शुरू कया। उनखां पोइ डॉक्टर मोहम्मद यूनुस ग्रामीण बैंक ठाही, उन्हनि बैंक वॾा कमु कया। बहरहाल नोबेल प्राइज़ जे लाइ बि डॉक्टर मोहम्मद यूनुस जेको तमामु वॾा, बहरहाल अहिड़ा जेके कम आहिनि, इहे आहिनि। इन्हनि जे लाइ बेटाई साहब फरमाए थो, देखी तिन द्वारका महेशन मली, उन्हनि पंहिंजी मंज़िल ॾिठी, महेश जा पुजारी, जोगियुनि खे महेश जा पुजारी बि चवे थो, उन्हनि पाण मल्हायो। अगह जिन अली आऊं न जीअंदी उनरी। अली अली अलफ़ सां, जंहिंजी माना आहे तिलक। जेके हिंदू रूहानी पेशवा हूंदा आहिनि हिते तिलक लॻाईंदा आहिनि, उनखे अली चइबो आहे। हिन मां बिटाई जी मुराद आहे त उहे जेके निशान बर आहिनि, जेके अॻवान आहिनि, जेके झंडो हथ में खणनि था, अॻवाणी कनि था, उन्हनि खां सवाइ मुंहिंजो गुज़ारो मुश्किल कोन्हे। सामी खामी पिरीअ लए कुसी थिया कवाब, ओतिन आरती गाॾऊं मंझां अखड़ियनि आब, जहिड़ो ॾिसनि डोह खे तहिड़ो तिन सवाब, संदो जात जवाब तूं कीअं पुछी तिन खे। सामियुनि जी ॻाल्हि, सामी पंहिंजे मक़सद ते हली पची, वढजी ॿूटियूं थी, इश्क जी आग में पची कबाब बणिजी विया। बिकल उस्ताद बुखारी जे कामयाबी जी मिठी माखी चखण कुझु ॾुखी आहे, ॾंग झलण था पवनि। इहे अलाह वारा खिल ऐं ख़ुशी खां परे पंहिंजनि अखड़ियुनि मां रत ॻोढ़ा वहाईंदा विया। बसि रुॻो हुननि खे अहसासु आहे इंसानियत जो। इहे ॾोह ऐं सवाब ॿिन्ही खे हिकु जहिड़ो सम्झनि था, छो त ॾोह ऐं सवाब के अलॻि अलॻि शयूं कोन्हे। मुंहिंजे दिलि में जेका शइ आहे, ॾोह बि उहा ई आहे, सवाब बि उहा ई आहे। हिकिड़ो कमु जेकॾहिं आउं करियां थो, कहिड़ो बि आहे, कंहिं लाइ उहो कमु ॾोह हूंदो, कंहिं लाइ उहो सवाब हूंदो, साॻी कमु, कोई फ़र्क़ु कोन्हे। असां चवंदा आहियूं ॾोह ऐं सवाब, या बुराई ऐं भलाई जेका आहे, नेकी ऐं बदी, हिकिड़े सिके जा ॿ पासा आहिनि। सो जेकॾहिं असां चवंदा आहियूं त माण्हू खे क़तल करणु ॾोह आहे, वाक़ई ॾोह आहे माण्हू खे क़तल करणु, पर उहो साॻी कानून में जाइज़ बि आहे। जज चए थो बाबा हीउ ॾोहारियुनि खे क़तल करे छॾियो, फांसी चाढ़े छॾियो। साॻी अमल साॻी आहे, माण्हू जी साह कढणो आहे माण्हू जो, हिकु जॻह ते उहो ॾोह आहे, ॿी जॻह ते उहो सवाब आहे। हीउ उन ॾोह सवाब गुनाह खां आज़ादु थी विया। उन्हनि खे सिर्फ़ु इंसानियत जो अहसासु हुयो, पाण तां गुनाह सवाब जूं पाबंदियूं हटाए हिकिड़े मक़सद ते हलंदा रहिया। उन्हनि खां संदो जात जवाब तूं कीअं पुछी तिन खे। उन्हनि खां ज़ात पुछणु, बाबा तूं ज़ात जो केरु आहीं। जेकॾहिं ज़ात पात ते हुजे त खलील जिब्रान लिखियो आहे, जे ज़ात पात ते हुजे त वण मेवा ॾियण ई छॾे ॾियनि। उनखे ख़बर ई कोन्हे मुंहिंजो मेवो केरु खाईंदो, हिंदू खाईंदो, मुस्लमान ईसाई काफ़िर केरु खाईंदो, ख़बर ई कोन्हे वण खे। वण जो कमु आहे मेवो ॾियणु, ठीकु आहे। विचीअ वेठा रहनि सांझीअ रहनि सुम्ही, बुख मरंदे बिखिया कंहिंखां कीन घुरनि, फकी फ़क़ीरनि माॻियां पिनी माठ जी, उहे ई बादब जोगी। विची महिल टिपहरी जो वेठल नज़र था अचनि, पर वरी सांझी जो जॾहिं हुननि खे बुख लॻे थी त बुख मिटाइण लाइ कंहिंखां पिननि कोन था, सुम्ही था रहनि। उहा सुम्ही पोइ पाणे बुख लही वेंदी, हा ख़्यालु मटाए पाणे सुबुह थींदी ॾिसंदासीं। अहिड़नि फ़क़ीरनि ख़ुदा खां माठ करे सब्र में रहण जी आदत घुरी वरिती आहे। इन माठ में वॾो पैगाम आहे। माठ वॾी शइ आहे। माठ जेको ॻाल्हाईंदो माना राज़ फाश करे छॾिया। माठ में वॾा राज़ लिकियल आहिनि। समुंड माठ में आहे त ख़बर न आहे हुनजे अंदरि छा आहे, वॾा राज़ आहिनि। समुंड छोलियूं हणे थो सभु शइ ॿाहिरि कढियो छॾे। अहिड़ी तरह सां माण्हू बि हिकिड़ा हूंदा आहिनि जेके रुॻो ॻाल्हाईंदा आहिनि। जेको ॻाल्हाईंदो रहंदो अंदरि जी ॻाल्हि कढी, उहो नाकाम आहे। माठ वरी शइ आहे।
ऐं माठ में वॾा पैगाम आहिनि। असां पाण सम्झूं था जेकॾहिं आउं कंहिं पंहिंजे दोस्त सां हिकिड़ी न ॻाल्हायां, वॾा पैगाम उनखे मिली वेंदा। सो उन्हनि फ़क़ीरनि बि माठ, सब्र, चुप बसि। के ही काम कापड़ी था अहिड़ी रवश रवनि, न का दिलि दोज़ख ॾे, न का बेश्त घुरनि, न को कमु कुफ़ार सी, न का मुस्लमानी मन, उभा ईअं चवनि फिरी कजांइ पंहिंजो। हिन जो जेको मक़सदु आहे उहो अहिड़े तरीक़े सां रहनि था जो पंहिंजे दिलि में न को दोज़ख जो डपु रखनि था ऐं न वरी बेश्त जी का लालच आहे उन्हनि खे, बसि पंहिंजे कम सां कमु। इहो ख़्यालु बि कोन्हे त असां जेको असां कमु करियूं था उहो मुस्लमाननि लाइ था करियूं, उहो हिंदुनि लाइ था करियूं, असां कहिड़े अक़ीदे वारनि लाइ था करियूं, उनजो पंहिंजे कम सां कमु आहे। ॿ टे मिसाल मूं तव्हांखे ॾेई छॾिया आहिनि। एडिसन जो मिसाल, प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी जो मिसाल। उन्हनि इहो कॾहिं सोचियो ई कोन असां कंहिं लाइ था कमु करियूं, इंसानियत जे लाइ। अहिड़ा कई हज़ारे असांखे मिसाल मिलंदा, हज़ारे में न अञा ई घणा मिलंदा इंसानियत जे लाइ। उन्हनि जो मक़सदु इहो आहे त कंहिं तरीक़े सां असांजो पिरी राज़ी थी पवे, बसि उन ते उहो कमु कनि था। जा बुराद बुतनि जी उञ बुख आदेसनि, रोज़ा रिंद रखनि ईद न ओॾा कापड़ी। बराद ख़ुशी जी खाधा ऐं खुराक जेके ईदनि बरादनि ते पचंदा आहिनि, हिननि जो उन्हनि सां वास्तो ई कोन्हे। जोगियुनि जे लाइ उञ बि साॻी आहे, बुख बि साॻी आहे, खाधो बि साॻी आहे। बसि उहे इन्ही बुख इन्ही ड्रौ खां हुननि जे लाइ उञ ऐं बुख भली आहे। ड्रौ इंसान खे सुस्त करे थो। ड्रौ जा काफ़ी नुक़सान बि आहिनि ऐं उहे सदाईं रोज़े जी हालत में हूंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजे पेट जी काई लालच न आहे ऐं जेकॾहिं का लालच रखियऊं त पोइ अॻिते न वधी सघंदा। पोइ बसि लालच हुनखे अटकाए विझंदी, पेरनि में चिंबड़ी पवंदी। ला लॻी ला थिया, ला लखियो जिन, अदम जे औड़ाह ते कया आसण आदो थियनि, गिरदानियो गुंगन गर्दाब खे ज्ञान सी। ला छा आहे? अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे ला माना न। ला लॻी ला थिया, जंहिंखे न लॻी उहे न थी विया, उहे ज़ीरो थी विया। जीअं मैथमेटिक्स जो उसूल आहे, जेका बि रक़म हुजे, लखनि जी, करोड़नि जी, अरबनि जी, जेका बि रक़म हुनखे ॿुड़ी सां ज़रब ॾियो, ज़ीरो। ही माण्हू बि हुनखे ला लॻो, ज़ीरो थी विया, ॿुड़ी थी विया, फना थी विया, ख़तमु थी विया। ऐं इन ला खे सम्झणो आहे, इन ॿुड़ी खे सम्झणो आहे, इन शइ खे सम्झणो आहे त इंसानु छा आहे। इंसानु कुझु बि कोन्हे। हीउ डॉक्टर साहिबु वेठो आहे, ॿिया बि सभु सम्झंदा हूंदा। इंसान जो जेको जिस्म आहे उनमें वारी जे ज़रड़े जेतिरी हिकिड़ी शइ रखियल आहे, अहिड़ियूं शयूं अलाए केतिरियूं, उहा कढी वठो, इंसानु ख़तमु। इंसानु ला हिकिड़ो वॾो लफ़्ज़ आहे, उनमें ॿ अखर आहिनि, लाम अलफ़। इंसानु उहो बि कोन्हे, हक़ीक़त ॻाल्हि आहे, इंसानु उहो बि कोन्हे। ऐं जेकॾहिं ॾिसजे त उहो जेको इंसानु कुझु बि न आहे, उनजे लाइ कुदरत के समाजी उसूल ठाहिनि, उन्हनि उसूलनि ते हलंदो त कुझु थींदो, न त कुझु न थींदो। ऐं ला हिकु ॿुड़ी आहे। जेकॾहिं मां हितां ॿुड़ियूं ॾियणु शुरू कयां, 1 ॿुड़ी 2 3 4 8 10 50 100, हितां खां सखर खां राणीपुर ताईं ॿुड़ियूं ॾेई वञा, ॿुड़ी हूंदी, कुझु न हूंदो। हिन पासे जेकॾहिं हिकु लॻी वियो त ॿुड़ी कुझु अलाए छा थी वेंदी उहा। हाणे इहा इंसान इहो ॿुड़ी आहे, इंसान इहा ॿुड़ी आहे। इंसान खे कुझु न कुझु लॻणो आहे, उन लाइ महिनत करणी आहे। ऐं उन जे लाइ जेको आहे न, ही ॿियो इहो जेको ला आहे, जेको फना आहे, इहो कणिक जो दाणो आहे। कणिक जो दाणो केॾो क़ीमती हूंदो आहे, असां हुनखे सजाए कंहिं शो पीस में विझी रखी छॾियूं, कॾहिं कमु कोन ईंदो। उनखे मिटी में पूरणो आहे, पूरींदासीं, उहो ख़तमु थींदो त कुझु निकिरंदो। इहो कुदरत जो उसूल आहे। हा, सुर कल्याण जे पहिरें बैत में लिखियलु आहे, जोड़ूं जोड़ जहान जी। जोड़ो जोड़ जो मतिलबु इहो आहे, हिकु शइ डहंदी, फना थींदी त ॿी शइ ठहंदी। असांखे कुर्सी ठहणी आहे त वणु हिकिड़ो वढिबो, वणु ख़तमु थींदो त कुर्सी ठहंदी। अहिड़ी तरह सां हिकु शइ ख़तमु थींदी त ॿी ईंदी, न त न ईंदी। सो इहा जेका ला आहे न, इहा ला जेकॾहिं माण्हू सम्झी वियो, अदम जे औड़ाह ते कया आसण आदो थियनि। अदम माना कुझु बि न। हाणे अहिड़ो को वॾो मच आहे जेको कुझु बि न जो मच आहे, उते पुल आहिनि, बाह आहे। हाणे इहो जेको बाह आहे, बाह जो जेको बबड़ जो मच आहे, इहो उन ते वञी हुननि पंहिंजा देरा ठाहिया आहिनि। छो त इंसान खे सफ़ाई करण लाइ कुझु शयूं अलाह साईं ख़लकियूं आहिनि। सभ खां पहिरीं असां पाणी सां सफ़ाई कंदा आहियूं, हथु मेरो थी पियो, पाणी सां सफ़ाई कंदा आहियूं। पाणी न आहे त बाबा तयम्मुम करियो मिटी सां। जानवर बि मिटी वग़ैरह सां लेटंदा आहिनि, जानवर काफ़ी गॾु त आम जाम लेटंदो आहे, मिटी में लेटे पंहिंजो छंडे साफ़ थी बीह रहंदो आहे। मिटी बि इंसान खे पाक कंदी आहे, हर शइ खे पाक कंदी आहे। पाणी बि माण्हू खे पाक कंदो आहे, पर पाणी पाण मेरो हुजे छा सां पाक थियो? पाणी उहो थींदो आहे बाह सां पाक।
सो ही भी बाह जे वेझो वञी वेठा उते सेक अचे उन मां पघर निकिरे अंदरां जेका ग़लाज़त आहे उहा निकिरे गिरदानियो गुंगन गिरदाब खे ज्ञान सी मतिलबु हाणे इहे जेके आहिनि गुंगा पर बार बार पिया उन शइ खे पढ़नि जीअं असां छके जो खोड़ो यादि कराईंदा एक छिका 6 ॿिए छिका 12 टे छिका हाणे रो पढ़ी वई हा पढ़ी वियुसि वरी पढ़ ॿियो फेरो ॾे टियों फेरो ॾे चोथों हाणे इहो गिरदान पियो हले गुंगा आहिनि पर इहो गिरदान हुननि जो हले पियो इन तरीक़े सां उन्हनि ज्ञान खे सम्झो राज़नि खे सम्झो आहे ख़ुदा जे राज़नि खे सम्झो आहे ऐं वरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कुझु बि आहे चवे थो त जेके शयूं अॻु में हुयूं हाणे उहे कोन्हे अॼु न ओताकनि में तालब तंवारी उहे शयूं घटिजी वियूं आहिनि भई हाणे असांखे चए थो भई उथो हिमत करियो हर को पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे अॼु न ओताकनि में तालब तंवारीन आदेसी उथी विया मढ़ियूं मुंहुं मारीन हूअ जे जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया वॾी महिरबानी